अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच गुफ़्तगू कंदासूं। अॼु सिंध हाई कोर्ट IG सिंध एडी ख्वाजा खे पंहिंजनि पूरनि इख़्तियारनि सां ऐं पंहिंजे पूरे टेन्यूर लाइ कमु करण जो इख़्तियार ॾेई छॾियो आहे, हुकुम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि ॻाल्हि ॿोल करण लाइ जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, सिंध जा एडवोकेट जनरल आहिनि। अचो त हुन सां गुफ़्तगू। बैरिस्टर घुमरो साहब, अस्सलाम वालेकुम। बैरिस्टर घुमरो साहब, हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे, जेको अॼु सिंध हाई कोर्ट ॾिनो आहे, तव्हां इन में पेटिशनर्स जेका पेटिशन कई उहो बेसिकली जेको आहे सो इहो उनजो मौक़ो प्रेयर नंबर 1 में त मुशरफ जो 2002 जो ऑर्डर जेको आहे सो वैलिड आहे। पुलिस जेको आहे सो फेडरल सब्जेक्ट आहे ऐं सिंध असेंबली जेको 2011 में एक्ट पास कयो आहे उनखे गैर क़ानूनी करार ॾिनो वञे। पहिरीं प्रेयर जेको आहे सो पेटिशन थी वियो आहे, जंहिंखे कोर्ट रद्द कयो ऐं इहो चयो त एक्सक्लूसिवली पुलिस इज़ अ प्रोविंशियल सब्जेक्ट ऐं मुशरफ जो 2002 जो ऑर्डर जेको सिंध असेंबली 2011 में रिपीट थियो आहे उहो बिल्कुलु क़ानूनी आहे ऐं आइन जे मुताबिक़ आहे। नंबर ॿियो पेटिशनर्स जी जेका प्रेयर हुई उहा हुई त जेको आहे सो पुलिस जे रिफॉर्म्स लाइ सिंध में जुडिशियल कमीशन क़ाइमु कई वञे। उनखे कोर्ट रद्द कयो त असां अहिड़ी कमीशन ठाहे नथा सघूं छो त इहो अख़्तियार सूबाई असेंबली जो आहे। टियों जेको उन्हनि जी प्रेयर हुई त IG खे जेको आहे सो टेन्यूर पोस्टिंग आहे उनखे जेको आहे सो सिंध गवर्नमेंट ट्रांसफर थी करे उनखे ट्रांसफर न कयो वञे ऐं रूल्स ऑफ बिज़नेस में जेको आहे सो IG जो अटैच डिपार्टमेंट जो हेड आहे उनजो मुंहिंजो 5 साल आहे। उन रूल्स ऑफ बिज़नेस खे असां जेको आहे अॻु में ई रिपील करे चुका हुयासीं ऐं उनते जेको फ़ैसिलो आहे जेको आहे कोर्ट जो त IG जो 3 साल लॻण घुरिजे उहो अमल जो कोन आहे त उहो रूल्स असां अॻु में ई जेको आहे रिपील करे चुका आहियूं ऐं रिपील थियल रूल्स ते जेको फ़ैसिलो हूंदो आहे उहो पर इंटरम हूंदो आहे ऐं उहो अमल जोॻो न हूंदो आहे। उनजे करे उहो पार्ट जेको आहे फ़ैसिले जो उहो जेको आहे सो आइन सां टकराव में आहे, कानून सां टकराव में आहे। नंबर टियों जेको प्रेयर में जेका ॻाल्हि न हुई उहो त सेक्शन 4 ऑफ दी एक्ट पुलिस एक्ट 2011 जो उनखे इंटरप्रिटेशन कई आहे कोर्ट जेका प्रेयर में शामिल कोन हुई त जीअं त एडमिनिस्ट्रेशन ऑफ पुलिस वेस्ट विद IG उनजे करे ट्रांसफर एंड पोस्टिंग जा अख़्तियार जेको आहे सो पुलिस में IG खे हूंदा उहो बि जेको आहे सो टकराव में आहे छो त उन ते जेको आहे सो न त जेको आहे सो आर्गूमेंट थिया न उहो प्रेयर में हुयो। उनजे करे उन सां असांखे इख़्तिलाफ़ आहे। बाक़ी जनरली जेको कोर्ट डिक्लेयर कयो आहे त पुलिस इज़ एक्सक्लूसिवली प्रोविंशियल सब्जेक्ट ऐं उनखे प्रोविंशियल असेंबली लेजिस्लेशन करे सघे थी, उनखे एक्ट पे आणे सघे थी, अमेंडमेंट करे सघे थी। अच्छा घुमरो साहब, ॿ फ़ैसिला 2 पार्ट आहिनि जंहिं सां तव्हांजे बकौल त तव्हांजी हुकूमत खे इख़्तिलाफ़ आहिनि। हिकिड़ो इहो आहे त जेको IG खे ट्रांसफर पोस्टिंग जा समूरा इख़्तियारात जेके आहिनि उहे पुलिस जे अंदरि IG खे हूंदा ऐं ॿियो इहो त IG जेको आहे उनजो टेन्यूर जेको आहे उहो उन जे हवाले सां हाणे फ़ैसिलो अची चुको आहे। सिंध हुकूमत इन हवाले सां छा नेक्स्ट स्टेप तव्हांजो छा हूंदो? इन ते अमल कंदव या इन जे ख़िलाफ़ तव्हां को ॿियो कानूनी रस्तो इख़्तियार कंदव? ॾिसो जेको टेन्यूर वारो आहे उहो कानून में टेन्यूर आहे ई कोन IG जो। रूल्स ऑफ बिज़नेस असां जेको आहे रिपील करे चुका आहियूं उनजे करे उहो फ़ैसिलो अमल जो आहे ई कोन पर इंटरम आहे। उनखे असां अमल न कयूं तॾहिं बि को कोन पवे ऐं असीं उन ते टेन्यूर खां अॻु में IG खे ट्रांसफर करे सघूं था। नंबर ॿियो त IG जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जो ऑफिसर हूंदो आहे ऐं उनखे सूबे में जेको आहे सो इंडिपेंडेंट अख़्तियार जेके IG खे हासिल ई न आहिनि उनखे अख़्तियार जेको आहे सो 3 सूबनि में DSP ताईं आहिनि। उनखे जेको आहे सो मुकमल तौर ते प्रोविंशियल गवर्नमेंट खां पंहिंजो जुदा करे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे एग्जीक्यूटिव अथॉरिटी खे उनखे तस्लीम न करणु इहो त पोइ फेडरल गवर्नमेंट पुलिस हलाईंदी न। माना फेडरल गवर्नमेंट मां IG मुक़ररु थींदो, ही विल बी टोटली इंडिपेंडेंट ऑफ द प्रोविंशियल गवर्नमेंट। इहो प्रोविंशियल गवर्नमेंट जी जेका कॉन्स्टिट्यूशन में कैबिनेट जी एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे उनखे टारपेडो करणु आहे। उन पॉइंट ते जेको आहे सो असीं बिल्कुलु जेको आहे सो सहमत में न आहियूं कोर्ट जे फ़ैसिले सां रिस्पेक्ट। उनजे करे असां उनखे चैलेंज बि कंदासीं या उनखे असां अमेंडमेंट कंदासीं या असां नओं पुलिस एक्ट आणींदासीं जंहिंमें इहो असां ख़तमु कंदासीं रोज़। माना तव्हांजे बकौल त IG पुलिस जे टेन्यूर जो मामिलो अॻे जेको रूल्स ऑफ बिज़नेस मां उहो रिपील थी चुको आहे, तंहिंजे लाइ कोर्ट जो इन फ़ैसिले ते सिंध हुकूमत अमल न कंदी? उहो अमल जोॻो ई न आहे। जेको कानून आहे ई कोन, कानून जे प्रोविजन उन ते त फ़ैसिलो नथो अची सघे न। उहो फील्ड में ई कोन्हे उहो कानून जॾहिं फ़ैसिलो आयो आहे उनखे असां रिपील करे चुका आहियूं। उनजे करे न त उहो अमल जोॻो आहे न को IG जो जेको आहे सो टेन्यूर मुक़ररु थियल आहे ऐं उहो उन में बि असांखे जेको आहे सो कोर्ट इहो चयो आहे त जीअं त IG OPS ते आहे त सिंध कैबिनेट IG खे जेको आहे सो OPS वारे ग्राउंड ते रिमूव करे सघे थी। इहो फ़ैसिले में आयल आहे त रिमूव करे सघे थी। पर असीं जेको आहे सो इन में सोचूं पिया त इहे जेके 2-3 पॉइंट्स आहिनि टेन्यूर जे हवाले सां या IG जे पावर्स जे हवाले सां उहे जेको आहे सो टकराव में आहिनि कानून सां ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे कॉन्स्टिट्यूशनल जेका एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे उन सां टकराव में आहिनि। उनजे करे असीं सुप्रीम कोर्ट में वेंदासीं ऐं उहे प्रेयर में बि शामिल न आहे। उनजे करे हाई कोर्ट खे इहो अख़्तियार उन ते फ़ैसिलो कयो वञे। जीअं ज़फ़र अली शाह केस में जेको आहे सो फ़ैसिलो ॾिनो वियो त जनरल मुशरफ खे आइन जेको आहे सो चेंज करण जा बि अख़्तियार हूंदा, हालांकि जेको आहे सो उहो प्रेयर में कोन हो।
उहो जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आहिनि त अहिड़ो अख़्तियार जेको आहे हाई कोर्ट इस्तेमालु नथी करे सघे ऐं उहो असांजो केस मज़बूत आहे ऐं हुन ते जेको आहे सो अपील दाख़िल थिए। मतिलबु त हाणे IG जे फ़ैसिले ते तव्हां हाई कोर्ट खे ॿुधायो हूंदो न ज़ाहिर आहे त इहो जेको आहे रूल्स ऑफ बिज़नेस मां रिपील थियल आहे इहो नुक़्तो टेन्योर वारो, उनजे बावजूदि बि हाई कोर्ट इहो अमल पंहिंजो हुकुम सादर कयो आहे, इहो पंहिंजो ऑर्डर कढियो आहे, त उनखां पोइ तव्हां उन कोर्ट जे उन ऑर्डर जे बारे में किथे अपील कंदव या बसि ईअं ई यकसरे पंहिंजो उन ते असीं अपील त लाज़मी कंदासीं। जेके ॿ टे पॉइंट्स इहे आहिनि, हिकिड़ो त IG जा जेके पावर्स आहिनि त उहो IG खे समूरा अख़्तियार ॾिना विया आहिनि, उहो प्रोविंशियल गवर्नमेंट जा अख़्तियार आहिनि, उहे चीफ मिनिस्टर जा अख़्तियार आहिनि। ऐं नंबर ॿियो जेको टेन्योर आहे IG जो कोन्हे, उहे असीं जेको आहे रिपील करे चुका आहे। हुन ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त तव्हां रूल्स ऑफ बिज़नेस में मुलाज़िमनि जा टर्म्स एंड कंडीशन्स शामिल नथा करे सघो। इन जे करे असां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे रोशनीअ में जॾहिं फ़ैसिलो रिज़र्व थियो त असीं जेको आहे सो उहे रिपील करे छॾिया ऐं रिपील थियल कानून ते जेको आहे सो फ़ैसिलो थी नथो सघे। उनजे करे उहो असांजो मज़बूत केस आहे, उहो हल थी वियो। तव्हांजो ख़्याल आहे तव्हां हाणे सुप्रीम कोर्ट में वेंदव, तव्हांजो चवणु इहो आहे? असां ॿई रस्ता अख़्तियार करे सघूं था, छो त असांखे पावर आहे त असीं पुलिस जो कानून बि आणे सघूं था। उन में असां टेन्योर ॾियूं या न ॾियूं, उहा प्रोविंशियल असेंबली जो कमु आहे, दैट्स द प्रीरोगेटिव ऑफ द प्रोविंशियल लेजिस्लेचर। ॿियो जेका एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे पुलिस ते, पुलिस इज द प्रोविंशियल सब्जेक्ट अटैच डिपार्टमेंट आहे होम डिपार्टमेंट जो, ऐं एडमिनिस्ट्रेशन ऑफ द पुलिस कैन वेस्ट इन द प्रोविंशियल गवर्नमेंट, उहो बि असां जेको आहे सो हुनखे आणे सघूं था कानून। त एडमिनिस्ट्रेशन ऑफ द पुलिस शैल नॉट वेस्ट इन द IG बट इन द प्रोविंशियल गवर्नमेंट, उहो असांजो अख़्तियार आहे कानून जो, असेंबली खे अख़्तियार आहे कानून ठाहिण जो। छो त एग्जीक्यूटिव अथॉरिटी पुलिस ते जेको आहे सो प्रोविंशियल गवर्नमेंट एक्सरसाइज कंदी, छो त इहो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे ऐं इनडायरेक्टली जेको आहे सो कंहिं तरीक़े सां उहा एग्जीक्यूटिव अथॉरिटी फेडरल गवर्नमेंट एक्सरसाइज नथी करे सघे। उहो पावर असांखे मिलियल आहे कानून में ऐं उहो डिक्लेयर बि कयो आहे कोर्ट त इहो पावर एक्सरसाइज करे सघे थी प्रोविंशियल। अच्छा, पर सिंध हुकूमत ऐं IG जेको मौजूदा IG सिंध आहे उनजे विच में इख़्तिलाफ़नि जी बुनियादी पंहिंजो नोयत छा आहे पंहिंजो घुमरो साहब? उहो इख़्तिलाफ़नि जी नोयत ॾिसो, दिस इज़ दी पंहिंजो पर्सन सां को फ़र्क़ु कोन थो पए कि IG केरु आहे या न आहे। बुनियादी तौर ते सिंध हुकूमत जो इहो स्टैंड आहे, प्रिंसिपल स्टैंड आहे। जेका पुलिस ते एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे उहा प्रोविंशियल गवर्नमेंट जी आहे, चीफ मिनिस्टर जी आहे। उनजे करे उन में इंटरफियरेंस थिए थी फेडरल गवर्नमेंट जे पारां या ॿियनि डिपार्टमेंटनि जे पारां जेका इंटरफियरेंस थिए थी उहा प्रोविंशियल गवर्नमेंट कॾहिं बि एक्सेप्ट न कंदी, छो त प्रोविंशियल गवर्नमेंट खे ई पावर आहे पुलिसिंग पावर। हर जेको आहे सो फेडरेशन में पुलिसिंग पावर जेको स्टेट वटि हूंदो आहे या सूबनि वटि हूंदो आहे, ऐं उहो जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट तस्लीम करण लाइ तयारु न हुई, जंहिंजे करे जेको आहे सो इहो झगड़ो थियो ऐं इहो झगड़ो जेको आहे सो कंहिं फर्द सां न आहे, इहो फेडरल गवर्नमेंट सां हुयो। अच्छा, पर इनखे त तव्हां अॻे जेको आहे जबरी मोकल ते बि उनखे मोकिलियो वियो हुयो, जंहिंखां पोइ उहो फ़ैसिलो वापसि आयो, उहो बि कोर्ट विच में पई हुई। त आख़िर लॻे ईअं थो हेल ताईं जेको सिंध जे अंदरि या पूरे मुल्क जे अंदरि जेको इन मामले जो जेको जेका शक्ल जेका सम्झ में अचे थी उहा इहा आहे त AD ख्वाजा सां सिंध गवर्नमेंट जो को तकरार आहे ऐं उहा हिन शख़्स खे जेको आहे IG जी पोस्ट ते ॾिसणु नथी चाहे। ॿियनि सूबनि में ॾिसो तव्हां, पंजाब में पुलिस एक्ट खे अमेंड करे जेको आहे IG जो पावर जेको आहे प्रोविंशियल गवर्नमेंट पावर वटि आहे। KP में नओं एक्ट अची वियो आहे, प्रोविंशियल जेको आहे चीफ पाण गवर्नमेंट मुक़ररु करे थी। बलोचिस्तान में एक्ट अची वियो आहे। सिंध में जेको आहे सो इहो जेको आहे सो कुझु माण्हू इहो एक्सेप्ट करण लाइ तयारु न आहिनि त प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे सो पुलिस ते पंहिंजो एक्सरसाइज करे अथॉरिटी या प्रोविंशियल असेंबली करे, जेको प्रोविंशियल ऑटोनॉमी ऐं आइन जे ख़िलाफ़ु आहे। त ऐं नंबर ॿियो त जेको आहे सो इहो मेंटेनेबल ई नहीं, पेटिशन टर्म्स एंड कंडीशन सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आया त ट्रांसफर एंड पोस्टिंग जा जूं हाई कोर्ट जेको आहे सो पेटिशन ॿुधी नथी सघे। इहो असां मौक़ो अख़्तियार कयो होसीं, छो त इहो बेसिकली जेका पेटिशन हुई उहा हुई रिगार्डिंग जेको आहे सो 2002 जे पुलिस आर्डर खे वैलिड करार ॾियण लाइ जेका पेटिशन दाख़िल कई वई जनरल मुशर्रफ जो हो, ऐं हुन में जेको आहे सो बदिली न कई वई, दैट वाज़ द प्रेयर। ऐं उन में जेको आहे सो उन खां प्रेयर खां ॿाहिरि वञी करे जेको आहे सो इहो फ़ैसिलो नथो ॾेई सघिजे त IG जा अख़्तियार ही आहिनि या IG जा ही अख़्तियार न आहिनि या प्रोविंशियल गवर्नमेंट जा अख़्तियार न आहिनि। दिस वाज़ नॉट दी prayer in the petition. उनखे असीं जेको आहे सो we have respect for the judgment of the High Court, but we have the right to appeal to the Supreme Court. पर पंहिंजो घुमरो साहब, तव्हां बि सिंध में रहो था। सिंध में AD ख्वाजा साहब जी हिकिड़े सुठी साख रखंदड़ पुलिस ऑफिसर तौरु हिकिड़ी मशहूरी आहे। उन सां गुज़िरियल 1-1.5 साल खां वठी जेको सिंध गवर्नमेंट जो रवैयो आहे उहो तव्हांखे नथो लॻे त उहो अवामी सतह ते सिंध गवर्नमेंट लाइ हिकिड़ो बैड इंप्रेशन पियो क्रिएट करे? ॾिसो, इहे ॻाल्हियूं जेको आहे सो लॉ सां तालुक़ नथियूं रखनि। वी वांट टू एस्टेब्लिश रूल ऑफ लॉ, सम्झो न, कंहिं फर्द सां न असांखे पंहिंजो को मुखालफ़त कोन्हे का। असीं चवूं था त रिट हुजे जी,
फर्दनि जी रिट जेको आहे सो ताबे हूंदी आहे गवर्नमेंट जे ताबे हूंदी आहे कमनि जे फर्दनि जी जेको आहे सो का बि हैसियत न हूंदी आहे ऐं रिट जेका उहा गवर्नमेंट जी हूंदी आहे रिट उहा क़ौम जी हूंदी आहे जेका कॉन्स्टिट्यूशन में आहे उनजे करे रिट जेको आहे सो प्रोविंशियल गवर्नमेंट जी हलंदी ऐं उहो IG जेको आहे सो हिकिड़ो रखंदा आहियूं ॿियो ट्रांसफर कंदा ईंदा वेंदा आहिनि उन सां जेको आहे सो प्रोविंशियल गवर्नमेंट जो पावर सेक्रीफाइस नथो करे सघे उन सां फेडरल गवर्नमेंट खे इहो अख़्तियार नथो ॾेई सघे त तव्हां जेको आहे सो अची पुलिस जे ज़रिए जेको आहे तव्हां सूबो हलायो दिस इज़ अगेंस्ट द कॉन्स्टिट्यूशन ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट पंहिंजी रिट कीअं छॾींदी उहा बिल्कुलु न छॾींदी ऐं प्रोविंशियल असेंबली हिन ते न रुगो रजिस्ट्रेशन कंदी पर प्रोविंशियल गवर्नमेंट पंहिंजे रिट खे जेको आहे मुकमल तौर ते सूबे में बहाल कंदी न पर इहो कीअं जस्टिफाई करे सघिजे थो त जेको IG सिंध आहे उन खे के इख़्तियारी न हुजनि पोइ बि उहो IG सिंध हुजे हेड ऑफ द फोर्स हुजे ऐं उहो पंहिंजो उनखे उनजी का रिट बि न हुजे उनखे के इख़्तियार बि न हुजनि इहो कीअं पुलिसिंग इहा कीअं एस्टेब्लिश थी सघंदी ॾिसो पुलिसिंग जेको आहे सो उहा प्रोविंशियल गवर्नमेंट कंदी आहे ऐं IG जेको आहे सो हुनजो हेड हूंदो आहे ऐं शुरूअ खां वठी जेके IG वक़्तु अख़्तियार आहिनि उहे सब ऑर्डिनेट पुलिस रैंक्स जा आहिनि इवन DSP जा जेके अख़्तियार आहिनि उहे बाद में ॾिना विया आहे जेके शुरूअ खां वठी IG वटि उहे ई अख़्तियार आहिनि उनजे करे पंजाब में बि साॻा ई अख़्तियार आहिनि बलूचिस्तान में बि साॻा ई अख़्तियार आहिनि रुगो KP में फ़र्क़ु आहे उनजे करे इहो चवनि त IG खे के बि अख़्तियार कोन्हनि इहो जेको आहे सो हिकिड़ो परसेप्शन जेको क्रिएट कयो वियो आहे इहो बेसलेस आहे IG खे उहे ई अख़्तियार हुया जेके आहिनि ऐं उहो एक्सरसाइज कंदो रहियो आहे जेके SP जा अख़्तियार आहिनि या DIGs जा उहे चीफ मिनिस्टर जा अख़्तियार आहिनि उहो चीफ मिनिस्टर अख़्तियार कंदो रहियो आहे SP ऐं DC खे जेको आहे ट्रांसफर पोस्टिंग जेको आहे सो उहो चीफ मिनिस्टर कंदो आहे उनजा अख़्तियार आहिनि उन फॉर द टाइम बिंग होम मिनिस्टर खे डेलीगेट कया ऐं उहो डेलीगेट करे सघे थो रूल्स ऑफ बिज़नेस में उनजे करे IG जा अख़्तियार साॻिया रहिया आहिनि उन्हनि में का बि तब्दीली न थी आहे ऐं इहो हिकिड़ो परसेप्शन ऐं बेसलेस जेको आहे क्रिएट कयो वियो आहे त IG जा अख़्तियार फराया विया आहिनि IG जा के बि अख़्तियार न फराया विया न पर कोर्ट जॾहिं फ़ैसिलो ॾिनो आहे त परसेप्शन जी ॻाल्हि त अॼु सुबुह ताईं हुई पर जॾहिं कोर्ट इन्हनि बेसिस ते फ़ैसिला ॾिना आहिनि त उहे परसेप्शन खां वधीक कोर्ट उनखे हिकिड़ी रियलिटी तौरु ॾिठो आहे तॾहिं त कोर्ट अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे न कोर्ट जो फ़ैसिलो मां ॾिसो न कोर्ट त इहो डिक्लेयर कयो आहे न दिस इज़ द प्रोविंशियल सब्जेक्ट एक्सक्लूसिव प्रोविंशियल असेंबली खे पावर आहे त हुनजे ऐं प्रोविंशियल असेंबली जेकॾहिं सुभाणे चए त असीं जेको आहे सो IG जे लाइ हेई क्वालिफिकेशन हूंदियूं IG जो टेन्योर न हूंदो उहो त प्रोविंशियल असेंबली जो अख़्तियार आहे न जिन लेजिस्लेशन न पर कोर्ट वाज़े लफ़्ज़नि में घुमरो साहब कोर्ट वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे तव्हांखे तव्हां वधीक बहसियत कानूनी माहिर जो उनखे सम्झी सघो था कोर्ट वाज़े लफ़्ज़नि में लिखियो आहे त ट्रांसफर पोस्टिंग जा समूरा इख़्तियारात जेके आहिनि उहो हाणे IG जेको आहे एग्ज़ीक्यूट करे सघे थो छाकाणि त उहो हेड ऑफ द पुलिस आहे तंहिंजे लाइ समूरा इख़्तियारात उन वटि हूंदा नंबर 1 नंबर ॿियो त कोर्ट वाज़े नमूने सां लिखियलु आहे त उनजी टेन्योर जी जेका आहे टेन्योर खां पहिरियों उनखे बदिली न कयो वेंदो उहो टेन्योर आहे ई कोन लॉ में न ऐं नंबर ॿियो त उहो जेके IG जा अख़्तियार आहिनि उहे कानून में वाज़े आहिनि त उहो DSP ताईं जेको आहे करे सघे थो ऐं ॾिसो न विथ ड्यू रेस्पेक्ट कोर्ट जे इन असीं ऑब्ज़र्वेशन सां इन फाइंडिंग्स सां असांखे इख़्तिलाफ़ आहे इहा कानून मुताबिक़ न आहे इहा रूल्स ऑफ बिज़नेस असां उहे रिपील करे छॾिया आहिनि सेक्शन 4 जेको आहे पुलिस एक्ट जो जंहिं तहत इहे अख़्तियार ॾिना विया आहिनि उन में अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे न उन में IG जा जेको आहे सो अख़्तियार इहे आहिनि त जेको आहे सो सॼी पुलिस में ट्रांसफर पोस्टिंग करे सघे IG प्रोविंशियल गवर्नमेंट जे होम डिपार्टमेंट जो अटैच डिपार्टमेंट आहे उहो होम डिपार्टमेंट जे अंडर कमु कंदो आहे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे सो पुलिसिंग पावर आहे ऐं IG खे जेको अख़्तियार हूंदा आहिनि उहे इफेक्टिवली एक्सरसाइज़ रहिया आहिनि उहे बि साॻा अख़्तियार इस्तेमालु कंदा अॻ में जेके IG रहिया आहिनि उहे बि DSP ताईं जेको आहे ट्रांसफर पोस्टिंग कंदा ऐं जेको SP जूं ऐं DIG जो ट्रांसफर पोस्टिंग में एडिशनल IG जो उहो चीफ मिनिस्टर जो अख़्तियार आहे उहो जेको आहे उनजे करे असां इन जेको आहे सो असां सहमत न आहियूं त जेको आहे सो इंडिपेंडेंट हिकिड़ी एंटिटी क्रिएट करे वञे प्रोविंशियल गवर्नमेंट में कंट्रोल न हुजे ऐं गवर्नमेंट हुजे इहो प्रोविंशियल जेको आहे सो रिट ऐं गवर्नमेंट जे जेको आहे सो अख़्तियारनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं आइन जे ख़िलाफ़ु आहे एग्जीक्यूटिव अथॉरिटी सूबे में प्रोविंशियल गवर्नमेंट जी हलंदी ऐं प्रोविंशियल कैबिनेट जी हलंदी पर तव्हां जेको सिंध जो माण्हू आहे मासिस जे अंदरि जेके ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि थियूं मीडिया जे अंदरि जेको लिखिजे पियो जेको व्यू पॉइंट्स अचनि पिया तव्हांजे ख़्याल में उहे अहिड़ा न आहिनि जिन खे तव्हांजी हुकूमत कंसीडर करे न उहो गवर्नमेंट जेको आहे सो डेमोक्रेटिकली इलेक्टेड आहे उहा माण्हुनि जे ॾाढो जवाबदार आहे उहा माण्हुनि जे जेको आहे सो एस्पायरर्स खे रिप्रेज़ेंट करे थी ऐं उहा माण्हुनि ॾेई वेंदी आहे उनजे करे हिकिड़ो त त्रिपगंडा जो तूफ़ान बि हूंदो आहे ऐं हिकिड़ो परसेप्शन क्रिएट करण जी कोशिशि कई वेंदी आहे सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु ख़ासि तौर ते सिंध सूबे जे ख़िलाफ़ु जेको आहे सो सिंध सूबो जेको आहे सो जेको हली रहियो आहे उहो गवर्नमेंट जे हवाले सां पोइते आहे ऐं ॿियनि में जेको आहे सो खंड ऐं जेको आहे सो मार्के जूं नदियूं वही रहियूं आहिनि इहो परसेप्शन जेको आहे सो क्रिएट कयो वियो आहे ऐं ज़ाहिर आहे उन में कुझु थी सघे थो गवर्नेंस में आहिनि डिफिकल्टीज़ गवर्नेंस में जेको आहे सो आहिनि जेको आहे सो डिमेरिट्स पर हुन सां इहो नथो थी सघे त जेको आहे सो तव्हां प्रोविंशियल गवर्नमेंट खे जेको आहे सो अटैक करे हुनजे अख़्तियारनि खे फुरियो ऐं पोइ उहो बहानो ॾियो त जीअं त तव्हां सूबे में जेको आहे सो
गवर्नेंस नथा कयो उनजे करे इहे तव्हांखे अख़्तियार न मिलंदा. दिस इज़ नॉट द रीज़न. उहे अख़्तियार सूबे जा ई आहिनि. उहे जेको आहे सो कंहिं बि बहाने सां सूबे खां नथा खपी सघनि. न पर ज़ाहिर आहे IG सिंध जेको आहे उहो बि सिंध सां तालुक़ु रखे थो, सूबे खां ॿाहिरि त कहिड़नि उहो ज़ाहिर आहे रिपोर्ट करे थो. त हुन रिसेंटली सिंध जे वॾे वज़ीर खे बि ख़त लिखियो हुयो. ज़ाहिर आहे हू त पंहिंजूं तकलीफ़ूं सिंध जे वॾे वज़ीर खे ई ॿुधाए पियो, हुन को वफ़ाक़ी हुकूमत खे या हुनखे त कोन ॿुधायो हो. हू सिंध हाई कोर्ट, सिंध जो वॾो वज़ीर ऐं सिंध जी पुलिस उहे हिक ॿिए सां पाण में ॻाल्हाइनि पिया. इहो त न मूंखे त किथे तासुर नथो लॻे त इहो को सिंध जे हुन ते को हुयो, छाकाणि त वॾे वज़ीर खे ई हुन कुझु ॾींहं पहिरियों ख़त लिखियो हुयो पंहिंजे इन्हनि समूरनि मामलनि ते. ॾिसो, रूल्स ऑफ बिज़नेस में वॾे वज़ीर खे ख़त IG नथो लिखी सघे. उहो होम डिपार्टमेंट सां करेस्पॉन्डेंस कंदो आहे. रूल्स ऑफ बिज़नेस में डायरेक्टली चीफ मिनिस्टर स्टेट कोर्ट जेको आहे सो ऑर्डर डिपार्टमेंट जे हेठि ख़त नथो लिखी सघे. ऐं नंबर ॿियो त इलेक्टेड गवर्नमेंट ई जेको आहे सो सिंध में जॾहिं आई आहे त सिंध में चीफ सेक्रेटरी IG सिंधी स्पीकिंग थिया आहिनि या सिंधी डोमिसाइल्ड आहिनि. उनखां अॻु जनरल मुशरफ जो तव्हांखे इंटरव्यू यादि हूंदो, जंहिं चयो त जेको आहे सो तव्हां जेको आहे सो इन्हनि पोस्टनि लाइ अनफिट आहियो सिंधी. उन इलेक्टेड गवर्नमेंट जो ई कारनामो आहे जो अॼु समूरनि पोस्टनि ते जेको आहे सो सिंध जा माण्हू सर्व कनि था. उनजे करे इनखे इलेक्टेड गवर्नमेंट जो ई कारनामो सम्झणु घुरिजे जेके बि ऑफिसर पोस्ट जा आहिनि. ऐं उहे कंहिं सबब जे करे जेको आहे सो गवर्नमेंट सां मुंहिंजे ख्याल में हारमोनी में हलणु घुरिजनि. वी हैव नो ऑब्जेक्शन विथ एनी ऑफिसर. त ऑफिसर जो कीअं आहे उहो इहो चाहे त जेको आहे सो मञी वञे. गवर्नेंस जेको आहे सो रद्द नथो करे सघिजे, पर जेको आहे प्रोविंशियल गवर्नमेंट हैज़ बिन इलेक्टेड बाय द पीपल. उन जेको आहे वठणु दे represent the aspirations of the people, not everybody जेको आहे गवर्नमेंट करे थी माण्हुनि जे एस्पायरेशन ते ऐं इलेक्टेड आहे माण्हुनि खां उहो ई काम था. कंहिं बि जेको आहे सो ॿिए माण्हुनि ॾांहुं इलेक्टेड गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल न आहे. कंहिं बि ॿिए इदारे ॾांहुं रिस्पॉन्सिबल टू दी पीपल अंडर द कॉन्स्टिट्यूशन. पर मां जेका ॻाल्हि पुछी पई, तव्हांजो आवाज़ु कटिजो पियो, मां सम्झी कोन सघियुमि. त सिंध जे वॾे वज़ीर खे जेको IG साहब ख़त लिखियो हुयो उनमें जेके पंहिंजा मसइला हुन ॿुधाया हुया ऐं जंहिंमें हुन पंहिंजा इहे ॿुधायो हो त जेको आहे सिंध पुलिस ते हुनजो कंट्रोल न रहियो आहे ऐं जेको बदिलियूं मुक़ररियूं कयूं थियूं वञनि. न सिर्फ़ु इहो बल्कि हुनजी जेका कोर टीम आहे उनजे बदिलियुनि जे बारे में बि उनखां कंसेंट खां सवाइ फ़ैसिला कया पिया वञनि. ऐं हुन चयो त इहा जेको आहे तव्हां उन में इंटरवीन कयो. त हुन किथे वफ़ाक़ी हुकूमत खे कोन चयो, हुन त सिंध जे वॾे वज़ीर खे चयो हुयो जेको सिंध गवर्नमेंट जो चीफ आहे उनखे इंटरवीन करण लाइ चयईं. उन मां मूंखे किथे रूल्स ऑफ बिज़नेस जी वायलेशन आहे न. IG कैन नॉट राइट एंड क्रिएट अ पॉलिटिकल पोजीशन फॉर हिमसेल्फ. जेको आहे सो पोइ सिंध गवर्नमेंट ऐं IG जे विच में जेको आहे सो इहो तासिर क्रिएट कयो वञे. सिंध गवर्नमेंट इज़ ओनली आफ्टर IG. उनखे ॿियो कम ई कोन्हे. उनखे जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खे हैम्पर कयो थो वञे ऐं अननेसेसरी जेको आहे सो टसल्स में. इहो त को इशू ई कोन्हे. IG जा कहिड़ा अख़्तियार हूंदा हुआ शुरू खां वठी? तव्हां ॾिसो हिस्टोरिकली IG जा ई अख़्तियार हूंदा हुआ. इंस्पेक्टर ताईं चीफ मिनिस्टर जो अख़्तियार हूंदो हो SP DIG ट्रांसफर करणु. ऐं जेको आहे सो हाणे तव्हां ॾिसो सभु ऑर्डिनेट रैंक्स में SHO खां वठी DSP ताईं जेको आहे केतिरियूं ट्रांसफर पोस्टिंग थियल आहिनि. वधीक ट्रांसफर पोस्टिंग थियल आहिनि फ्रीक्वेंट या DSP मथे जे रैंक्स में फ्रीक्वेंट ट्रांसफर थियल आहिनि. जेके उन्हनि जे अख़्तियार में ट्रांसफर पोस्टिंग आहिनि उहे त फ्रीक्वेंट रोज़ टिनि हफ़्तनि खां पोइ SHO तब्दील थो थिए, 3 हफ़्तनि खां पोइ DSP तब्दील थो थिए. बाक़ी जेको आहे सो ज़ोर ॾिने ते आहे SP ऐं DIG जो ट्रांसफर फ्रीक्वेंट उन में ट्रांसफर पोस्टिंग ते फ्रीक्वेंट. ऐं मसइलनि ते नथो ॻाल्हायां. मां ॻाल्हायां थो त प्रोविंशियल गवर्नमेंट जो जेको अख़्तियार आहे उहो जेको प्रोविंशियल गवर्नमेंट जी हित आहे उनखे जेको आहे तस्लीम नथो कयो वञे फॉर अल्टेरियर मोटिव्स, फॉर मेला फिडे रीज़न. प्रोविंशियल गवर्नमेंट जे रिट खे जेको आहे तस्लीम न कयो वञे ऐं उन में जेको आहे तस्लीम कयो वञे अंडर द होम डिपार्टमेंट. पर हिन वक़्तु जेको मुल्क जे अंदरि कोर्टूं बि इन ॻाल्हि खे नथियूं मञनि, वफ़ाक़ी हुकूमत बि नथी मञे ऐं जेको सिंध जे अंदरि जेको आम सेंटिमेंट मीडिया जे थ्रू जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हू अॼु बि फ़ैसिले ते मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हुनि ख़ुशी जो इज़हार कयो आहे. तव्हांजे ख़्याल में ईअं नथो लॻे सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा इन मामले ते बिल्कुलु हिकिड़ी अहिड़ी पोज़ीशन ते आहे जेका आइसोलेशन वारी पोज़ीशन आहे? सिंध गवर्नमेंट जेको आहे माण्हुनि जी सपोर्ट सां आयल आहे. वोट हाणे आणनि था ऐं हुनजी माण्हुनि में पॉपुलर आहे, उनजी सूंडी अचे थी. बाक़ी जेको आहे सो सेटिंग सेशंस हिकिड़े खां रिज़न मिल्स शो कनि था
talking to that was to that democratic right of the process democracy is here and only the process for the माण्हुनि जा views आहिनि उनखे टेक into account कंदा आहियूं because this is a democratic government इहो थींदो रहंदो आहे पॉइंट ऑफ जेको आहे व्यू जेको आहे उहो डिफरेंस थींदो रहंदो आहे बाक़ी जेको आहे सिंध जे अवाम जी सिंध जे गवर्नमेंट खे सपोर्ट आहे ऐं इहो तासिर ग़लति आहे त जेको आहे सिंध जे अवाम जी सपोर्ट खे आया कंहिं इंडिपेंडेंट पार्टी खे मतिलबु तव्हां चओ था त एडी ख्वाजा साहब को बि अहिड़ो ग़लति कमु न कयो आहे जंहिंजे करे तव्हां हुनखे हटाइणु चाहियो था पर तव्हां चओ था त हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल रिट आहे जेका सिंध गवर्नमेंट जी तव्हांजे ख़्याल में उहा चैलेंज पई थिए जेको ॾिसो न प्रोविंशियल गवर्नमेंट जो जेको अख़्तियार आहे ज़ाहिर आहे ऑफिसर्स जेके आहिनि उहे प्रोविंशियल गवर्नमेंट जी रिट तॾहिं थींदी जेके हारमनी सां हलंदा आहिनि ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे जेको आहे सो लॉफुल ऑर्डर्स खे कैरी आउट कंदा आहिनि लॉफुल ऑर्डर्स खे लॉफुल ऑर्डर बिल्कुलु लॉफुल ऑर्डर पोइ प्रोविंशियल गवर्नमेंट इलीगल ऑर्डर थोरी जारी कंदी आहे कंहिं ऑफिसर खे इलीगल ऑर्डर थोरी जारी कयो आहे प्रोविंशियल गवर्नमेंट जेके बि ऑफिसर आहिनि उहे असांजा लॉफुल ऑर्डर्स जेको आहे मञण जा पाबंद आहिनि पोइ प्रोविंशियल गवर्नमेंट को बि इलीगल ऑर्डर जारी नथी करे सघे उनजे करे इहो तासिर ग़लति आहे त प्रोविंशियल गवर्नमेंट इलीगल ऑर्डर कंदी प्रोविंशियल गवर्नमेंट एस्टेब्लिश बाय लॉ ऐं उहो लॉफुल कम ई कंदी आहे उनजे करे जेको आहे सो इहो तासिर ॾियणु त जेको आहे सो उहो प्रोविंशियल गवर्नमेंट खे अहिड़ा ऑर्डर कया आहिनि जेके जेको आहे सो गैर कानूनी आहिनि को ऑफिस नथो मिली चाहे इहो बिल्कुलु तासिर बेबुनियाद आहे प्रोविंशियल गवर्नमेंट इहो चाहे थी त केर बि असांजे ऑफिसर्स खे जेको आहे सो यूज़ न करे केर बि असांजे ऑफिसर्स खे जेको आहे सो असांजे कंट्रोल मां ॿाहिरि न कढे ऐं रिट ऑफ द गवर्नमेंट जेको आहे सो उहा एक्सेप्ट कई वञे ऐं प्रोविंशियल कैबिनेट जी जेका एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे सूबे ते उहा मुकमल तस्लीम कई वञे जे इहे ॿियनि सूबनि में फेडरेशन जे ॿियनि सूबनि में तस्लीम कई वञे ॿियनि सूबनि में छो पंहिंजो सरहद में आई जी मुक़ररु कयो वियो पंजाब में 3 महीननि खां आई जी मुक़ररु कयो वियो बलूचिस्तान में आई जी मुक़ररु कयो वियो त वञे उते को एतिराज़ कोन्हे वाई द प्रोविंशियल गवर्नमेंट ऑफ सिंध इज़ बीइंग हैम्पर्ड माना इहो स्पेशल जेको आहे ट्रीटमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट सां स्टेट मदरली छो आहे न पर तव्हां जेको लॉफुल ऑर्डर जी ॻाल्हि कई सिंध जे अंदरि तव्हांखे मीडिया जे अंदरि बि पढ़ो था मुख़्तलिफ़ अख़बारुनि में मेन स्ट्रीम मीडिया जे अंदरि ऐं ॿिया हुनजे अंदरि तव्हां ॾिसो था त लॉफुल ऐं ऑर्डर जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई उनजे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं आहिनि पुलिस जे भर्तियुनि खां वठी पंहिंजो जेको आहे हथियारनि जी ख़रीदारी खां वठी ऐं शुगर मिलनि ते कमान पहुचाइण जे हवाले सां वठी लॉफुल ऑर्डर वारो मसइलो त हिते असांखे बिल्कुलु जेको ख़ल्क़े ख़ुदा जेका आहे ख़ल्क़े ख़ुदा बैरिस्टर घुमरो साहिबु ख़ल्क़े ख़ुदा वटि जेका आहे तासुर लॉफुल ऑर्डर जो बिल्कुलु ॿियो आहे इहो त तव्हांजो परसेप्शन आहे न मां त मीडिया खे कोट कयां थो तव्हांजे साम्हूं उहा मीडिया गुज़रे थी मीडिया जो परसेप्शन सेक्शन जो थी सघे थो सेक्शन ऑफ मीडिया नॉट ऑल मीडिया सेक्शन जो थी सघे थो त उहे सिंध गवर्नमेंट सां को सेक्शन ऑफ मीडिया राज़ी न हुजे या के फोर्स राज़ी न हुजनि बाक़ी जेके जेसिताईं अपॉइंटमेंट 60% अपॉइंटमेंट जेके एजुकेशन ऐं पुलिस में आहिनि सिंध गवर्नमेंट जो 60% वर्क फोर्स एजुकेशन में पुलिस में आहे उहे इहे जे ज़रिए कमीशन जे ज़रिए उहो सिंध गवर्नमेंट कंदी बि कोन्हे का अपॉइंटमेंट टोटल जेको आहे एनटीएस थ्रू जे थ्रू आहिनि त उन में बाक़ी अपॉइंटमेंट्स पब्लिक कमीशन जे थ्रू आहिनि 17 ग्रेड खां 16 ग्रेड खां मथे त इन में जेको आहे सिंध गवर्नमेंट जो शो परसेप्शन इहो थो पाइण थी वञे त अपॉइंटमेंट जेके थींदियूं आहिनि उहे जेको आहे सो ईअं थींदियूं आहिनि हा ठीकु आहे किन डिपार्टमेंट्स में जेको आहे सो रेगुलरिटीज़ हूंदियूं ऐं उन ते जेको आहे सो रेलिवेंट फॉर्म न पर अॻूणे आई जी साहब जे वक़्त में जेके भर्तियूं थियूं हुयूं उन ते तव्हांखे यादि आहे त पंहिंजो पिटीशन्स दाख़िल थियूं हुयूं उन ते काफ़ी मामला थिया हुआ उनखां अलावा पीपल्स पार्टी जे अॻे दौर में जेको लोकल गवर्नमेंट जे अंदरि भर्तियूं थियूं आहिनि उहे बि तव्हांखे ख़बर आहे उन जे हवाले सां छा आहे ॾिसो उन में लीगल फोरम्स मौजूदु आहिनि न माण्हू उनखे चैलेंज कनि था लीगल फोरम जो ई फ़ैसिलो आयो आहे न अॼु घुमरो साहिबु अॼु बि हिकिड़े लीगल फोरम जो फ़ैसिलो आयल आहे न न उहो त रिगार्डिंग अपॉइंटमेंट त कोन्हे न उहो त रिगार्डिंग पावर ऑफ द प्रोविंशियल गवर्नमेंट आहे न पावर ऑफ द प्रोविंशियल गवर्नमेंट आहे टू चेंज दिस इज़ द पावर ऑफ द प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं उहो प्रोविंशियल गवर्नमेंट एक्सरसाइज कंदी पंहिंजो तव्हांजी वॾी महिरबानी बैरिस्टर घुमरो साहिबु तव्हां असांखे जॉइन कयो नाज़रीन एडवोकेट जनरल सिंध जनाब बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिबु असां सां गॾु हुआ गुफ़्तगू तव्हां ॿुधी वक़्फ़ो वठो था वक़्फ़े खां पोइ मोटी अची गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था असां गॾु रहिजो
तमाम नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खां अॻिते तव्हां गुफ़्तगू हलंदड़ आहे एडी ख्वाजा IG सिंध तौरु जेका हाई कोर्ट उनजी जेका बहाली जो जेको ऐलान कयो आहे उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई। वक़फ़े खां पहिरें असां गॾु बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिबु जेको सिंध जो एडवोकेट जनरल आहे उहो जेको आहे पंहिंजो फ़ोन ते राब्ते में हो ऐं हुन सां गुफ़्तगू पिया हली। बैरिस्टर घुमरो साहिब जूं ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर जेका ही मसइलो को अॼु जो मसइलो न आहे, ही काफ़ी अरसे खां वठी इहो मसइलो हलंदड़ आहे ऐं इहो मसइलो यकीनी तौर ते जेके मीडिया जे अंदरि जेके रिपोर्ट्स आयूं उन वक़्तु शुरू थियो जॾहिं 10,000 भर्तियूं जेके आहिनि पुलिस में जेको आहे उहो करण वारो फ़ैसिलो हुयो। उन ते जेको आहे उन वक़्त जे जेको आहे मामला इहे थिया त IG सिंध जेको आहे सिंध हुकूमत जे जेको रिवायती तरीक़ेकार थिए थो ऐं जेको सालनि खां वठी मौजूदा हुकूमत न बल्कि सालनि खां वठी सिंध जे अंदरि जेका हुकुमरानी जो जेको बेड़ो ॿुॾल आहे उनमें जेको मुख़्तलिफ़ हुकूमतूं भर्तियुनि जे मामले में हमेशह इहे कंदियूं आहिनि त उन्हनि जी जेके हुकुमरान पार्टीज़ जा जेके चूंडियल MPAs हूंदा आहिनि उन्हनि खां लिस्टूं वठंदा आहिनि पंहिंजनि उहे पंहिंजनि ख़ासि माण्हुनि जा पंहिंजे कमदारनि जा पंहिंजे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके आहिनि उहे नाला ॾींदा रहंदा आहिनि ऐं इन तरह जेके आहिनि भर्तियूं सिंध जे अंदरि काफ़ी सालनि खां वठी थींदियूं रहनि थियूं। हिन भेरे जेको आहे गुज़िरियल हुकूमत में बि पीपल्स पार्टी जेके भर्तियूं कयूं जंहिंमें ख़ुदि जेको आहे लोकल गवर्नमेंट जे अंदरि जेके भर्तियूं थियूं, जेके एजुकेशन जे अंदरि भर्तियूं थियूं, जेके पुलिस जे अंदरि भर्तियूं थियूं, उन जा जेके आहिनि किस्सा ऐं कहाणियूं जेके आहिनि उहे काफ़ी मंज़र आम ते अची चुकियूं आहिनि। ख़ुदि तोड़े जो नेब जेको आहे उहा अॻूणे जेको आहे तालीम वारे वज़ीर खे जेको आहे उनखां बरी करे छॾियो आहे, पर अॻूणो सेक्रेटरी तालीम जेको ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पंहिंजो सरबराह आसिफ अली ज़रदारी साहिब जे ख़ानदान जो माण्हू आहे, उहो बहसियत सेक्रेटरी तालीम जे उहो बार बार इहो चवंदो रहियो त सिंध जे अंदरि तालीम जे अंदरि जेके भर्तियूं आहिनि उहे ग़लति थियूं। ईअं ई जेको आहे लोकल गवर्नमेंट जे हवाले सां बि जेको आहे भर्तियुनि जे हवाले सां बि केतिरा किस्सा मंज़र आम ते आयल आहिनि, पर ख़ुदि पुलिस में जेके भर्तियूं थियूं उहे ग़लति थियूं। हिन भेरे जॾहिं एडी ख्वाजा बहसियत वॾे पंहिंजो IG सिंध जे जेको आहे चार्ज संभाली त उहे भर्तियूं जेके आहिनि उहे रिवायती जेको आहे लिस्टुनि वारे तरीक़े सां करण बजाए उहे मेरिट ते कयूं। न सिर्फ़ु उहे मेरिट ते कयूं पर उन सां गॾो गॾु उन्हनि 10,000 पंहिंजो ऑफिसरनि जूं जेके आहिनि उन जेके ट्रेनिंग आहे उहा बि पाक आर्मी खां कराई। पाकिस्तान जी फ़ौज जो डिसिप्लिन ऐं उन जा जेके ट्रेनी हुया उन्हनि 10,000 जेको आहे पुलिस जे पंहिंजो माण्हुनि खे जेको आहे नए भर्ती थियल ऑफिसरनि खे जेको आहे उन्हनि पंहिंजो ट्रेनिंग कराई। इते जेको मामिलो शुरूआति थियो ऐं उहो मामिलो जेको आहे कंहिं बि तरह संभलजण खां अॻिते हलियो वियो ऐं पीपल्स पार्टी जी मौजूदा हुकूमत जेको आहे उन हवाले सां पंहिंजो सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो। IG जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़बरूं अचणु शुरू थियूं। उते सोने ते सुहागो इहो थियो जो कमनि जी सीज़न अची वई। कमनि जी सीज़न में ज़ाहिर आहे सॼे मुल्क खे ख़बर आहे त सिंध जे अंदरि कमनि शुगर मिलनि जे हवाले सां हिकिड़ो काफ़ी वॾो नेटवर्क आहे ऐं जंहिंखे हलाइण वारनि जेके पंहिंजो जेके शुगर मिलनि जा जेके मालिकनि जो जेको हिकिड़ो उनजी मालिकी जेका आहे उहा बि पीपल्स पार्टी जे पंहिंजो उन्हनि वटि आहे, क़यादत वटि उन सां दोस्तनि जे हवाले सां उहो सॼो सिलसिलो जेको आहे उन वक़्तु बि शुरू थियो त शुगर मिलनि खे कमांड मिलणु घुरिजे, हिकिड़नि खे मिलणु घुरिजे, ॿियनि खे न मिलणु घुरिजे। उन जे हवाले सां पंहिंजो इहे ॻाल्हियूं रिपोर्ट थियूं त जनाब जेको आहे अनवर मजीद जेको आसिफ अली ज़रदारी साहिब जो दोस्त चयो वञे थो उन जेको आहे उन हवाले सां ख़बरूं मंज़र आम ते आयूं ऐं उहे ख़बरूं रिकॉर्ड थियूं सभ जी मीडिया जे मुख़्तलिफ़ जेके न्यूज़ पेपर्स जे अंदरि आयूं त उन जेको आहे चयो पिए ऐं उनखां पोइ IG सां उनजो इनकाउंटर बि थियो। उन ते बि काफ़ी नाराज़गी हुई। पोइ इहो मसइलो जेको आहे अॻिते वधंदो वियो। इहे समूरा जेके मामला हुआ जिन पंहिंजो जन IG सिंध एडी ख्वाजा खे मौजूदा सिंध हुकूमत लाइ नाक़ाबिले क़बूल बणाए छॾियो। बहरहाल एडी ख्वाजा जेको बि हिन सॼे अरसे जे दौरान जेको कुझु कयो उहो जेको आहे उहो सिंध हुकूमत खे भली पसंदि न हुजे, पर जीअं बैरिस्टर ज़मीर घुमरो सां गुफ़्तगू पिया हली उनमें बि जीअं मूं उनखे ॿुधाइण जी कोशिशि कई त सिंध जे अंदरि IG एडी ख्वाजा जी जेका हैसियत आहे उहो हिकिड़े सुठे क़ाबिल ऐं सीज़न्ड पुलिस ऑफिसर जे तौर ते हुनजी मशहूरी आहे ऐं माण्हू हुनखे इन तरह सुञाणनि था। हुन जेको आहे मुख़्तलिफ़ रैंक्स ते जेको कमु कयो आहे उन रैंक्स में हुन बहसियत हिकिड़े SP जे ऐं ॿियनि पोस्टनि जे हुन हिकिड़े पंहिंजी हिकिड़ी सुठी रेपुटेशन ठाही आहे। उन जी बुनियाद ते उन माण्हू जे हवाले सां जेको इहे तासुरात उभरिया, इहे जेके सिंध गवर्नमेंट जा जेके अमल हुया उहे अमल जेके आहिनि उहे तमामु जेको आहे
ख़ौफ़नाक हुया। ख़ौफ़नाक अमल जेको आहे डी ख्वाजा जे हवाले सां जॾहिं इहे मामला अॻिते वधिया त उन वक़्तु हिकु दफ़ो ॿीहर सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो त सोहेल अनवर शाल साहब खे सिंध जे घरू वज़ारत जी कलमदान ॾिजे। हालांकि सोहेल अनवर शाल साहब पहिरें बि सिंध जो सिंध जो घरू वज़ीर तौरु हुन पंहिंजो ऑपरेट कयो पिए, पर उहा 2016 जे ॻाल्हि आहे, मार्च जे महीने जी ॻाल्हि आहे, जॾहिं पंहिंजो सोहेल अनवर शाल जेको आहे उन जे भाउ जेको आहे रेंजर्स जी हिकिड़ी पार्टी सां मक़ामी पुलिस वठी लाड़काणे ज़िले जे अंदरि उन्हनि सां जेका आहे बाकराणी तालुके जे अंदरि इहो कयो हुयो, छाकाणि त उन वक़्तु जेको असद खर नाले हिकिड़ो हमराह जेको रेंजर्स खे घुरिबल हुयो, रेंजर्स उनखे पकड़ण जी कोशिशि कई हुई। उन ते जेको आहे असद खर खे बचाइण लाइ सोहेल अनवर शाल साहब जो भाउ जेको आहे उहो उते मक़ामी पुलिस खे वठी रेंजर्स सां हुन जेका आहे रस्ता रोक कई हुई। उनखां पोइ जेको असद खल खे हुन उतां भॼाए छॾियो हुयो। उन बुनियाद ते जेको उन वक़्तु जो जेको आहे IG पंहिंजो DG रेंजर्स मेजर जनरल बिलाल अकबर जेको आहे उन जेको आहे उनजो सख़्तु नोटिस वरितो ऐं उनखां पोइ उन वक़्त जे वॾे वज़ीर सैद क़याम अली शाह साहब जेको आहे सोहेल अनवर शाल साहब खे जेको आहे उन पोस्ट तां पंहिंजो उहो कलमदान वापसि वठी छॾियो हुयो। पोइ वरी हाणे अचानक जेको आहे 2016 में हुनखे हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो रखियो वियो ऐं उनजो टास्क जेको आहे जीअं सोहेल अनवर शाल साहब जेको आहे बहसियत ॿीहर जेको आहे घरू वज़ीर जे कलमदान संभालियो, त उनखां पोइ मीडिया जे अंदरि इहे ॻाल्हियूं अचणु शुरू थी वियूं हुयूं, बिल्कुलु इन ते तजज़ियनि ऐं तबसरनि में अचणु शुरू थी वियूं त इहो जेको सॼो किसो हले थो पियो, इन जी जेका वापसी आहे उहा यकीनी तौर ते उनजो बुनियादी महवर ऐं मर्कज़ IG सिंध खे पंहिंजो पासीरो ऐं कुंडाइतो करणु आहे। ऐं उनजो पहिरियों मज़हर असांखे उन वक़्तु नज़र आयो जॾहिं सोहेल अनवर शाल साहब जेको आहे CPO यानी सेंट्रल पुलिस ऑफिस जे अंदरि पंहिंजी कैंप ऑफिस क़ाइमु करण जी कोशिशि कई, जेका बि पुलिस ऑफिसरनि खे नागवार लॻी ऐं उन ते अमल न थियो। उनखां पोइ इहे मामला वधंदा विया। पोइ सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ जेके आहिनि मयर्स वरिता, जंहिंजो ज़िक्र जेको आहे बैरिस्टर ज़मीर घुमरे बि कयो पिए, त उन्हनि जेको आहे रूल्स ऑफ बिज़नेस मां IG जे टेन्यूअर जा मामला ख़तमु कया ऐं उन सां गॾोगॾु ट्रांसफर पोस्टिंग्स जा मामला जेके आहिनि उहे जेको आहे SNDG ऐं घरू खाते ऐं सेक्रेटरी जेको आहे चीफ सेक्रेटरी जे हवाले करे छॾिया। इहे सॼा मामला थींदा रहिया, जिन ते ॿिए तरफ़ कोर्ट जे अंदरि बि हिकिड़ी बैटल हलंदी रही ऐं सिंध जे IG खे जेको आहे जबरी तरह रुख़सत करण जी कोशिशि कई वई। उन ते बि कोर्ट नोटिस वरितो ऐं उनखां पोइ इहा बैटल हिकु तरफ़ कोर्ट जे अंदरि रही, ॿिए तरफ़ जेको आहे पंहिंजो सिंध हुकूमत जी इहे कोशिशूं आख़िरकार गुज़िरियल महीने सिंध जे IG AD ख्वाजा साहब सिंध जे वॾे वज़ीर खे हिकिड़ो ख़त लिखियो ऐं उन ख़त में हुन इहे समूरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त कहिड़े नमूने सां ट्रांसफर पोस्टिंग जा इख़्तियारात इवन कैजुअल लीव जेका आहे उहा वठण जा इख़्तियारात बि जेके आहिनि उहे सिंध जे IG खे न आहिनि त पुलिस ऑफिसर उनखां का मोकल घुरी सघनि, उहे इख़्तियारात बि उनखां फुरिया विया आहिनि। जंहिं ते न सिर्फ़ु इहो बल्कि हुन इहो बि ॿुधायो त जेको ख़ुदि IG जी कोर टीम थिए थी DIG एडमिन ऐं वग़ैरह वग़ैरह उहो ऐं DIG फिनांस वग़ैरह उहे बि जेको आहे उनजे पुछण खां सवाइ उन सां कंसेंट खां सवाइ जेको उहे हटाया विया आहिनि ऐं उन ते उन पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो त इन सां पुलिसिंग जो जेको सिस्टम आहे सम्झो उहो कोलेप्स पियो थिए ऐं उनजे अंदरि जेका हार्मनी आहे ऐं जेका यकजहती आहे उहा बि ख़तमु थिए पई। इहो सॼो सिलसिलो जेको आहे सिंध जे अंदरि पुलिसिंग जे हवाले सां मनफ़ी असरात जो इहो रहियो, पर सिंध जे वॾे वज़ीर उन IG जो उहो ख़त जेको आहे उनखे मस्बत वठण जे बजाए सिंध हुकूमत जीअं बैरिस्टर घुमरे साहब चयो पिए त इन ॻाल्हि जो नोटिस वरितो ऐं इहो चयो वियो त सिंध जे IG खे रूल्स ऑफ बिज़नेस मुताबिक़ डायरेक्टली सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखण जो को इख़्तियार न आहे, तंहिंजे करे इहो जेको रूल्स ऑफ बिज़नेस जी वायोलेशन आहे। सिंध हुकूमत हर IG जे हर उन क़दम खे रूल्स ऑफ बिज़नेस प्रोविंशियल ऑटोनॉमी ऐं जेको आहे सिंध जी जेका आहे हक़ हुकुमरानी इन्हनि तनाज़ुर में ॾिसंदी रही, बल्कि जेको IG ख्वाजा जी जेके एफर्ट हुई कराची ऐं खां कश्मीर ताईं जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे बहितर करण लाइ पुलिस खे हिकु एफिशिएंट ऐं हिकिड़ो बाइख़्तियार इदारो बनाइण जे लाइ हुनजूं जेके कोशिशूं हुयूं उहे समूरियुनि कोशिशुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। उनजो सबबु ज़ाहिर आहे
जेको मीडिया जे अंदरि मुख़्तलिफ़ माण्हू इन ॻाल्हि खे ईअं बि पेश कनि पिया त शायदि जेकॾहिं इन तरह जे पुलिस ऑफिसर जी मौजूदगी में अरिड़हं जूं चूंडूं बि जेको आहे हुकुमरान जमातुनि लाइ खटणु जेको आहे उहो उन जे लाइ जेका आम तरह पाकिस्तान जे अंदरि रिवायती तरह ते पुलिस जी जेका पुलिस जो जेको इस्तेमालु थींदो आहे उहो शायदि हिते न थी सघे। तंहिंजे करे बि मौजूदा हुकूमत इहो वक़्त खां अॻे चाहे थी त उहो IG जे हवाले सां अहिड़ा कानून ठाहे छॾे, अहिड़ा मामला ठाहे छॾे जिते IG जेको आहे उहो संदन मर्ज़ी ऐं मंशा मुताबिक़ हुजे ताकी अरिड़हं जी चूंडुनि जा मामला बि उहे पंहिंजे हिसाब सां हलाए सघनि। नाज़रीन, अॼु जो जेको फ़ैसिलो आहे उनखे जीअं बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब उनखे प्रोविंशियल ऑटोनॉमी, कानून जा मामला ऐं रूल्स ऑफ बिज़नेस जूं ॻाल्हियूं पिया कयूं, इहो पंहिंजी जाइ ते ऐं यकीनी तौर ते जेको फ़ैसिलो आयो आहे उहो बि हिकिड़े इंतिहाई मोतबर क़ानूनी ऐं आइनी इदारे जे पारां ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जे बेंच बरुकनी बेंच फ़ैसिलो ॾिनो आहे। तंहिंजे करे उन जे लाइ सिंध हुकूमत जेके बि दलील ॾे, जेके बि कोशिशूं वठे, पर बहरहाल सिंध जे करोड़े माण्हुनि खे अॼोके इन फ़ैसिले ते काफ़ी ख़ुशी थी आहे, छाकाणि त सिंध जे अंदरि जेका पुलिसिंग आहे उहा काफ़ी अरसे खां वठी उन जो हाल ॾाढो ख़राबु थी वियो आहे। असां सिंध जे हर जॻह ते जिथे बि ॾिसूं था त जेका बि हुकूमत हुजे थी, मौजूदा हुकूमत जी सिर्फ़ु ॻाल्हि नथा कयूं बल्कि जेका बि हुकूमत हुजे थी, जेका उन जा जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि था, मक़ामी पुलिस ऑफिसर, SHO, DSP, ASP, हर वक़्तु जेको आहे उन्हनि हर हुकूमत जे चूंडियल नुमाइंदनि जे मंगलनि जी जेका आहे हाज़िरी भरींदे नज़र अचनि था। उतां ई चिठियूं निकिरनि थियूं, उतां ई फ़ोनूं अचनि थियूं, ॿध चोर जो सॼो कारोबार उन बुनियाद ते थिए थो। ऐं उनखां पोइ जेको आहे हिन वक़्तु जेकॾहिं सिंध जे अंदरि पुलिसिंग खे ठीकु करिणो आहे, उनजे लाइ कोर्ट जा बि केतिरे दफ़ा ऑर्डर आहिनि त भई सिंध पुलिस खे डीपोलिटिसाइज़ कयो वञे, पॉलिटिक्स खां, सियासी पार्टियुनि जे असर रसूख़ खां ॿाहिरि कढियो वञे ताकी हू हिकिड़े एफिशिएंट इदारे जे तौर ते, हिकिड़े इंस्टीट्यूशन जे तौर ते कमु करे सघे। पर असां वटि थिए ईअं थो त हर हुकुमरान जमात खे, हर हुकूमत जे हर हुकुमरान पंहिंजो जेको जमात सां तालुक़ु रखंदड़ हर इलाइक़े जे, हर ज़िले जे जेको आहे चङे मुड़ुस खे SP खां वठी समूरा ऑफिसर पंहिंजी मर्ज़ी जा खपनि। इहो जेको हुकुमरानी जो तिर्ज़ आहे, जंहिंजे करे सिंध जे अंदरि वञी प्रैक्टिकली इहो थियो आहे त सिंध जे अंदरि जेकॾहिं कंहिंजी ट्रांसफर पोस्टिंग आहे त उहा कंहिं न कंहिं हाउस जे मार्फत थिए थी पई, ऐं जेकॾहिं का मुक़ररियूं बदिलियूं आहिनि उहे बि उनजे बुनियाद ते थियनि थियूं। उनखां अलावा जेकॾहिं को तरक़ियाती कमु आहे उहो बि कंहिं न कंहिं हाउस जी मंज़ूरी खां सवाइ थिए थो। जेकॾहिं कंहिंखे पुलिस ॿधे या कंहिंखे न ॿधे, इहे फ़ैसिला बि कंहिं न कंहिं हाउस जे पंहिंजे हुकुमनि तहत थियनि था। जेको इहो हर हंधि जेको आहिनि हिकिड़ा हाउस ठही विया आहिनि ऐं उन्हनि हाउसनि जे अंदरि जेको माण्हू वेठल आहिनि उहे जेके सभु फ़ैसिला कनि था पिया, आइन ऐं कानून जे अंदरि जेके इदारनि खे, पुलिस खे, पंहिंजो रेवेन्यू खे, ॿियनि इदारनि खे जेके कमु करणु घुरिजनि उहे कमु उते थियण जे बजाए, उन्हनि ऑफिसनि जे ऐं रूल्स ऑफ बिज़नेस जे बजाए थियण जे बजाए उहे कंहिं न कंहिं हाउस जी मातहती में थियनि था। असांखे नज़र अचे थो त असांजी पुलिस जेका आहे उहा अवाम जे तहफ़ुज़ खां वधीक उन्हनि पंहिंजो हाउसिस जे मालिकनि जी जेको आहे पंहिंजो ख़िदमत में वधीक जेका असांखे फ़ाल ऐं सरगर्म नज़र अचे थी। तंहिं करे AD ख्वाजा जो टेन्यूअर पुलिस खे उन सॼी जेका इहो जेको रविश आहे, ग़लति रविश आहे, उनखां कढी हिकिड़े फ़ाल इदारे तौरु बहाल करण जी जेका कोशिशि आहे, तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे अॼोके इन फ़ैसिले ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। नाज़रीन, सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिदा इजाज़त सदाईं गॾु।